असांजा टीओ किंगरी साईं नूरुल्ला सातो साहिबु ऐं साईं असांजा जेका ॿिया जेके पेटे रख वारा आहिनि दोस्त ॿिया मौजूदु महिमान खे घुराए आहिनि असांजा मीडिया जा दोस्त ऐं मुंहिंजा प्यारा शागिर्द अस्सलाम वालेकुम। उसमें पीरकोट में ईंदो आहियां दिलि न चवंदी आहे त मां प्रोग्राम उथी वञा पर मजबूरी हुई मुंहिंजो वञ जो मां अॼु इन हिसाब सां छंछर जो ॾींहुं आहे ऐं अॼु पूरो प्रोग्राम मां अटेंड कंदुसि। मूंखे पाण अजीब लॻंदो आहे त हलंदे प्रोग्राम में हिकु दोस्त एॾो ख़फ़ो करे एॾी महिनत कनि ऐं शागिर्द एॾी महिनत कनि उहा अधु में छॾे वञा अजीब लॻंदो आहे। पाण मजबूरियूं हूंदियूं असांजी हक़ीक़त ॿुधायूं त जेका अॼुकल्ह असांजी हले थी न लाइफ काई पर्सनल लाइफ ॼण आहे ई कोन राति ॾींहुं बिज़ी। बहरहाल इहो त नौकिरी जो हिसो आहे इन पे मोह ॾियणो आहे। बहरहाल हिते हे प्रोग्राम तव्हांजो मां जेको अची ॾिठो ॾाढी ख़ुशी थी तव्हां शागिर्दनि जो टैलेंट ॾिठो। हाणे मूंखे ज़ाहिर मां बि उस्तादु आहियां जेको बि तव्हां सां गॾु रहां थो तव्हां दोस्तनि खे बि ख़बर आहे त तव्हां कॾहिं यार मूंखे इहो ॿुधायो त असांजे प्राइमरी जा जेके ॿार हुया एॾो जेको हिन महिल ज़ाहिर थिया कॾहिं इहा शइ हुई तव्हांखे ख़बर हुई त असांजे प्राइमरी सेकेंडरी जा प्रोग्राम थींदा रहंदा हुया सभई सेकेंडरी में वाक़िफ़ हुया। हाणे अची नवां हिकु जेका थी आहे ज़ाहिर थियो आहे त असांजे प्राइमरी में केॾो टैलेंट आहे जेको तव्हां सभिनी जे साम्हूं आहे उहो जेको सभु कोन्हे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु असांखे छा करिणो हुयो उनखे उजागर करिणो हुयो। साईं नूरुल्ला साहिबु जी इलाही हिमत आहे इलाही महिनत आहे जा अची थोरे अरसे में अची इहा साॻी शइ जेका ज़ाहिर थी पई आहे त असांजी प्राइमरी असांजे पीरकोट में एतिरो शौर आहे एतिरो ॿार असांजा एतिरा होशियारु आहिनि जेके शइ ज़ाहिर न हुई उहा ज़ाहिर थी हाणे मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे या अलाए साईं कंदो सभई सॼे ज़िले में मुंहिंजी इहा कोशिशि आहे तुंहिंजो पासो सॼे ज़िले में इहे अहिड़ा प्रोग्राम थींदा रहनि सभिनी खे ख़बर पए त बाबा असांजो जेको प्राइमरी आहे बुनियादु आहे न हर शइ जो तालीम जो असांजो बुनियादु आहे प्राइमरी उहो जेको हिते ज़ाहिर न हुयो उहो हाणे साईं जी महिनतनि सां अची हिकु शइ ज़ाहिर थी आहे। ऐं ॿियो जेको आहे दोस्तनि में इलाही सुठा जेको आहे टेबलूं वग़ैरह बि पेश कया मज़ाक बि हली ॾाढो सुठो थियो। बाक़ी मां जेको आहे दिलि इहा चवे थी हलंदी तकरीर में हिकु ॿ ॿार अहिड़ा हुया जेके स्पीच में बि हुया छो जो मां त तकरीर करे हलियो वेंदुसि ऐं मां चवंदुसि त बीठे बीठे तकरीर दौरान बि उन्हनि हिकु ॿिनि ॿारनि खे जेके जेके हुया जन हिन में पेश कया या शरीक थिया इन विषयनि में मां पंहिंजे तरफ़ां बि ॿ चार पास इनाम ॾियणु चाहियां थो उन्हनि साईं खे मां चवंदुसि उन्हनि कुझु ॿारनि खे घुरायो त मां इन्हनि खे हिते जी पास इहा शइ ॾेई हा टेबल वारो हुयो या जेको अच्छा हिकिड़ी छोकिरी हुई जेका असां जोगी छोकिरी हुई का उन खे बि घुरायो ऐं कमल बि हुई उन खे घुरायो जेके स्पीच थी चुकी हुननि मूंखे घुरायो। बाक़ी हाणे हिते ईंदा वञनि बाक़ी मुंहिंजो जीअं उस्तादनि जे हवाले सां बि मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त जेतिरा महीना मूंखे थिया आहे कोशिशि कई आहे त मां उन्हनि उस्तादनि जा मसइला हल कया। इज़त ॾियां थो इन में कोई शक कोन्हे इज़त वठां थो इहा सिधी सही ॻाल्हि आहे इज़त ॾींदासीं इज़त वठंदासीं उहो पंहिंजी नौकिरी था कनि मुंहिंजा ज़ाती मुनासिब आहिनि कोन तंहिंजे करे ड्यू रिस्पेक्ट आहे उन्हनि जी ऐं मां जो नालो बि आहे त बाबा जेको आहे उस्ताद खे इज़त ॾियो। बाक़ी कुझु शयूं अहिड़ियूं हुयूं जेके मां कोशिशि कई तव्हां दोस्तनि खे जेकॾहिं जीअं ताज़ा असांजा हिकिड़ा वारा रेगुलर थिया आहिनि इन में बि मुंहिंजी हुई NTS वारनि जा फाइल मां हुते पहुचाए चुकिया रहियल जेके उहे हिकिड़ा वारा रेगुलर थी विया आहिनि। बाक़ी कुझु जेके NTS वग़ैरह रहियल आहिनि उन्हनि ते बि वक़्तु थी वियो आहे उहे मां कराची सेक्रेटरी में शइ फाइल्स वग़ैरह पहुचाए आयो आहियां। उन खां सवाइ हिकु असां वटि हिकु वॾो मसइलो हूंदो हिकु असां वटि हिते न नारे तालुके में असांजा हिकिड़ा स्कूल आहिनि उहे जेके गैस कंपनी वारा हलाईंदा हुया हाणे असांजा गवर्नमेंट स्कूल उन्हनि सां मसइलो इहो त उन्हनि खे 18 महीननि जी पघार न मिली। ख़ैर सां पोएं हफ़्ते असांजो उन्हनि खे 18 महीननि जी 71 असांजा उस्ताद हुया जिन खे 18 महीननि जी पघार जारी कराए विया। उन खां असां वटि कुझु माना 6-7 जुलाई में जीअं मां आयो हुउसि त असांखे NCSD जा उस्ताद ऐं बैच जा उस्ताद ॾिना विया हुया। हाणे उन्हनि जो बि छा हुयो शुरू में उन्हनि खे हिननि 6 महीना जो कॉन्ट्रैक्ट ॾिनो हुयो हाणे उहो हिन महिल ताईं उन्हनि जी पघार न थी सघी। हाणे ख़ैर सां मां टियों ॾींहुं वियुसि सदानी ऑफिस उहो बि उन्हनि जी जेके 6 महीननि जी पघारूं आहिनि उहे सॼो
रिलीज़ थी करे खज़ाने ऑफिस आयूं आहिनि हाणे सिर्फ़ु कमु इहो करिणो आहे त मां टीओस खे चयो आहे टीओस सिर्फ़ु बिल भरे ऐं 2 ॾींहंनि जे अंदरि ई माना उन्हनि खे 6 महीननि जी पघारूं जेको आहे उन्हनि खे ॾिनी मां पंहिंजी तरफ़ां उस्तादनि जे लाइ जेको थी सघे थो बसि ॿिया कुझु दोस्तनि जा हिकु पुराणे टाइम खां वठी असांजे प्राइमरी दोस्तनि जा टाइम स्केल बि रहियल हुया उहे छा हुयो ॿिया ज़िला खणी विया हुया मूंखे ख़बर न हुई हाणे कुझु दोस्त पेटियल हुआसीं मूंसां मिलिया बाबा हाणे जेको आहे सो ॿिया सॼा ज़िला खणी विया तव्हांजो जेको असांजो पंहिंजो उहो अञा रहियो पियो मां बाबा जेकॾहिं ॿिया खणी विया त असां आया तव्हांखे बि असां खणाईंदासीं ऐं इनशा उहे बि जेको आहे सो जेके शयूं आहिनि उहे बि वञी मां जेके रहियल आहिनि बाक़ी जेके रेगुलर वाइज़ उन्हनि जा डॉक्यूमेंट्स न पहुचण जे करे हाणे कुझु वरी टियों ॾींहुं मूं वटि तालके गंबर जा कुझु केस आया आहिनि इनशा उहे बि मुंहिंजे टेबल ते पिया आहिनि उहे बि सूमर ते इनशा कढी पोइ मूंखे वरी मीटिंग ते वेंदो आहे कराची उहे बि कढी पोइ वेंदुसि बाक़ी रहियल जेके पुराणे दौर जा हुया जेके मां सां 2-3 साल थी विया आहिनि जेके हिननि खे न पिया ॾिना वञनि उन्हनि ते बि मां वर्कआउट कयो आहे इनशा उहो बि जेको आहे मां हिननि खे करे ॾींदुसि बाक़ी उस्तादनि जे लाइ मां सभु कुझु कयां थो ऐं साॻियो ई उस्तादनि में तवक़ इहा थो कयां बाबा हाणे महिरबानी कयो पंहिंजी नौकिरी सां सचा थियो पंहिंजी क़ौम अथव पंहिंजा बचा अथव उन्हनि खे जेको आहे सो नेक नियती सां ईमानदारी सां पंहिंजी नौकिरी कयो ॿियो हाणे असां तव्हांखे इज़त बि ॾियूं था त ॿारनि जा जेके वालिदैन आहिनि न हिकिड़ी उमेद आहे हिकिड़ी उन्हनि जी उनजो इहे ॿार मुस्तक़बिल आहे उन्हनि जे लाइ असांजो फ़र्ज़ु आहे त असां जेको आहे पंहिंजे फ़र्ज़ में सचाई कयूं ऐं दिलि त चवे थी जेको आहे सो अञा वधीक अञा बि कयूं था पर ॾाढा जेके बीठा थिया उन्हनि जेको आहे खे मां चवां थो कुझु मां सभा बणजी संवारियूं असीं सुरहान जा गेसूं सभा बणजी संवारियूं था कंदा शबनम जे कतरनि खे निगाहुनि सां सलाम आहियूं न कंडनि खे त खीकारियूं न थूअर सां रखूं यारी मगर राबेल जा नौकर गुलाबनि जा ग़ुलाम आहियूं इहा असांजो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साहब जंहिं ॿारनि जी तमामु घणी हौसला अफ़ज़ाई स्टेज ते कई नक़द कैश जी सूरत में इनामात हुजे इनाम वॾो आहे बिल्कुलु ताड़ियूं अची वञनि ऐं दोस्तनि सभिनी खे मां इहो ओपनली चवां थो त जेका बि शइ मूं में को हुजे मसइलो तव्हां मूंखे सलाह ॾींदो रहनुमाई कंदो त मां उन मां जेको आहे सिखंदुसि ऐं जीअं मां तालीम जी बहितरी लाइ कमु करे सघां ऐं बिना हुनजे तव्हां मूंखे अची मुंहिंजे ऑफिस में अचो मूंखे जेको मुंहिंजी रहनुमाई कयो तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी